जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जी गिरफ़्तारी खां पोइ पाक फ़ौज जे वधीक टिनि रिटायर्ड ऑफिसरनि खे हिरासत में वरितो वियो। ISPR जो चवणु आहे त टिनी ऑफिसरनि खे लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड जी कोर्ट मार्शल जे केस जे सिलसिले में तहवील में वरितो वियो आहे। टिनी ऑफिसर्स मिलिट्री डिसिप्लिन जी भञकड़ी कई। हिरासत में वरितल रिटायर्ड ऑफिसर सियासी मफ़ादनि ख़ातिर मुल्क अंदरि अदम इस्तेहकाम खे हवा ॾियण में मुलविस हुआ। वधीक जांच कई पई वञे। औदनि जी लालच में मुल्की सालमियत के नुक़सान पहुचाए पियो। फैज़ हमीद खां पोइ वधीक गिरफ़्तारियूं थियूं जंहिंजी आजिया करियूं था। अॻूणनि फ़ौजी ऑफिसरनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मुल्की सालमियत लाइ अहम क़दम खयां पिया वञनि। मुल्क ख़िलाफ़ साज़िशुनि पुठियां PTI आहे। इन में पाकिन में मुलविस माण्हुनि जो घेरो तंग कयो पियो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं नवमे जी साज़िश जो मक़सद अवाम खे रियासत ख़िलाफ़ भड़काइण हो। आइनी उहिदे ते वेठल शख़्स PTI खे सहूलियत फ़राहम करे रहियो हो। PTI पानी खे ज़बरदस्ती इक़्तिदार जी कुर्सीअ ते बीहारियो वियो हो। अडियाला जेल अंदर PTI बानी जी मुबैना तौर सहूलियतकारी जे इल्ज़ाम हेठि अॻूणे जेल सुपरिटेंडेंट जो पूरो नेटवर्क पकड़ियो वियो। मुबैना सहूलियतकारी जे शक में अडियाला जेल जे वधीक ॿिनि ऑफिसरनि समेत 11 मुलाज़िमनि खां पुछा ॻाछा। कानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ां जेल में मुक़रर अहलकारनि जी सख़्त निगरानी करण जो फ़ैसिलो। जनरल रिटायर्ड फैज़ हमीद सां मुंहिंजो को वास्तो नाहे। फ़ौज जेकॾहिं एहतसाब करणु चाहे थी त भले करे। इहो फ़ौज जो अंदरूनी मामलो आहे। PTI बानी फैज़ हमीद खां लातालुकी जो इज़हार करे छॾियो। अडियाला जेल में साफ़ी सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे PTI बानी चयो त फैज़ हमीद जा तालिबान सां सुठा वास्ता हुआ। अफ़गानिस्तान जी सूरत हाल सबबि खेसि हटाइणु न पिए चाहियो, पर जनरल बाजवा पंहिंजो मुदो वधाइण लाइ नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जे चवण ते जनरल फैज़ खे हटाए छॾियो। इन ॻाल्हि ते मुंहिंजे जनरल बाजवा सां तक़रीब थी। फैज़ हमीद असांजो असासो हो जंहिंखे ज़ाया कयो वियो। बचाव पारो वफ़ाक़ी वज़ीर चवे थो त नव में फैज़ हमीद करायो। जेकॾहिं ईअं आहे त जांच थियणु घुरिजे। छा घरू वज़ारत वज़ीर आज़म जे ऑफिस खां वधीक ताक़तवर आहे? वाइल्ड लाइफ बोर्ड खे घरू वज़ारत जे मातहत छो कयो वियो? मार्गला हिल्स जे मामले में घरू वज़ारत, मौसमियाती तब्दीली वारी वज़ारत, काबीना डिवीज़न ऐं CDA मुलविस आहिनि। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जा मार्गला हिल्स में कमर्शियल सरगर्मियुनि बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा सेक्रेटरी काबीना ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त छो न अव्हां ते फ़र्द जुर्म लागू कयो वञे। सच ॿुधायो, जंगली जीवत खाते जे नोटिफिकेशन पुठियां केरु आहे? कंहिंजे चवण ते नोटिफिकेशन जारी कयो? सेक्रेटरी काबीना कामरान अली अफ़ज़ल पहिरियां लाइल्मी जो इज़हार कयो ऐं बाद में चयो त चेयरमैन वाइल्ड लाइफ खे तब्दील करण जो हुकुम वज़ीर आज़म जारी कयो। चीफ जस्टिस चयो त सेक्रेटरी काबीना पंहिंजे भाउ खे बचाइण लाइ वज़ीर आज़म ते इल्ज़ाम लॻाए छॾियो। सेक्रेटरी काबीना वज़ीर आज़म खे बस जे हेठां धिको ॾेई छॾियो आहे। वफ़ाक़ी काबीना 5 सालनि जी निजकारी प्रोग्राम जी मंज़ूरी ॾेई छॾी। निजकारी प्रोग्राम तहत 2024 खां 2029 ताईं टिनि मरहलनि में 24 इदारनि जी निजकारी कई वेंदी। PIA हाउसिंग बिल्डिंग फाइनेंस कॉर्पोरेशन जी निजकारी जो अमल जल्द मुकमल कयो वेंदो। ज़रिए मौसू पहिरीं मरहले में फैसलाबाद, इस्लामाबाद, गुजरावाला इलेक्ट्रिक पावर कंपनी जी निजकारी कई वेंदी। एलेस्को, मैप्को, पेस्को, हेस्को ऐं सेप्को जी निजकारी ॿिए मरहले में कई वेंदी। यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन ऐं स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन जी बि निजकारी कई वेंदी। पेरिस ओलंपिक्स में 40 सालनि खां पोइ पाकिस्तान लाइ गोल्ड मेडल खटींदड़ अरशद नदीम जी कराची आमद। वज़ीर आला सिंध ऐं काबीना जे मेंबरनि सां मुलाक़ात। अरशद नदीम चयो त कराची जे माण्हुनि तमामु घणो प्यार ऐं मुहबत ॾिनी। कराची वासियुनि जी मुहबत खे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां। अरशद नदीम जी गवर्नर सिंध कामरान टिसोरी सां बि मुलाक़ात। गवर्नर तरफ़ां 5 करोड़ रुपया इनाम जो ऐलान। गवर्नर कामरान टिसोरी चयो त अरशद नदीम असांजो हीरो आहे जंहिं दुनिया में पाकिस्तान जो नालो रोशन कयो।
इंफॉर्मेशन ऐं टेक्नोलॉजी बाबति सेनेट कमेटी 2 हफ़्तनि अंदरि इंटरनेट ऐं सोशल मीडिया जो मसइलो हल करण जी हिदायत करे छॾी। इंटरनेट ऐं सोशल मीडिया एप्स डाउन थियण ते कमेटी जे इजलास में बहस थियो। सेनेटर्स अफनानुल्लाह चयो त इंटरनेट ऐं सोशल मीडिया एप्स डाउन थियण सबबि 500 मिलियन जो नुक़सान थियो। खैरपुर में अगवा थियल नौजवान के जंजीरन में बधी तशद्दुद करण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। संदस वारसन का 2 करोड़ मुंतलब धाड़ेल मुगदी नौजवान जमील रिंद के जंजीरन में जकड़े मतस तशद्दुद करण जी वीडियो ठाण बाद सोशल मीडिया ते अपलोड करे छड़ी। भुंग जी रक़म न मिलण जी सूरत में मुगदी के क़त्ल करण जी धमकी, वारिस परेशान।